सांगड़ मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त सांगड़ भरिसां 10 चेक स्टाफ वटि रोड हादसे में हिकु औरत फोत ऐं संदसि भाउ ज़ख़्मी थी पिया आहिनि। हादिसो 10 चेक वटि तेज़ रफ़्तार मोटरसाइकिल साम्हूं खां ईंदड़ मोटरसाइकिल खे बचाईंदे खेनि खॾ में किरी पई, जंहिं जे नतीजे में मोटरसाइकिल में सवार गजरी वासण औरत ज़रीना फोत थी वई आहे। संदसि भाउ यासिर पठाण ज़ख़्मी थी पिया आहिनि। इतला ते इलाइक़े वासियुनि फोती औरत जो लाश ऐं ज़ख़्मी खे सांगड़ सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे, जिते औरत जो लाश ज़रूरी कार्रवाईनि बाद वारसनि हवाले कयो वियो आहे। होॾां रोड हादसे में फोत थी वियल औरत ऐं ज़ख़्मी जो तालुक गजरी सां आहे। इलाइक़े वासियुनि सांगड़ वाया वर्कशॉप रोड हालिया बरसातनि दौरान टूट फूट शिकार हुअण सबबि हादसा रोज़ जो मामूल बणियल आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।